पहुचो आहे उनखे कंहिंजी सपोर्ट हासिल आहे? असां उते वियासीं त एम एल ए रोशन जूड़े जो उन सपोर्ट पियो थो करे। ज़ाहिर आहे उहो पीपल्स पार्टी जो तालुके शहदादपुर जो ज़िम्मेवार उहिदेदार बि आहे ऐं इंतिहाई अफ़सोस सां मूं पीपल्स पार्टी वारे दोस्तनि जे हक़ में बि असां वियासीं त अवां हुनजो घटि में घटि उहिदो त मुअतल कयो। हिकिड़ो कातिल आयो जंहिंजो इल्ज़ाम आहे हिनजी जांच थियो आहे ऐं इहे इन ॻोठ जा वोटर बि उन्हनि जा ई आहिनि त जुड़ेजे साहिब जी या जंहिंजी बि उन्हनि खे सपोर्ट आहे तो असां पंहिंजे हक़ जे लाइ इंशाल्लाह रोडनि ते आया आहियूं। अॼु सॼी सिंध में हर प्रेस क्लब ते इहे एहतजाज था हलनि पिया। उन खां पोइ वरी असां हिकिड़ी पंहिंजी प्लानिंग कंदासीं। SP साहिब जी कल्ह जेका प्रेस हुन मीडिया हिकिड़ी कई आहे उन चयो आहे त 9 मां 7 मां नामिनेट गिरफ़्तार कया आहिनि। मेन जेको ज़ाहिद उमराणी आहे जंहिं सॼो इहो कयो आहे ज़मीन जी लालच में बेगुनाह जो रक़म आयो आहे उनखे गिरफ़्तार कयो। इंशाल्लाह ताला अॼु सॼी सिंध में एहतजाज आहे। उन खां पोइ मां सुप्रीम काउंसिल जो मां जल्दी इजलास घुरायो उन दोस्त सां सलाह मशवरो करे असां पंहिंजो आख़िरी हद ताईं असां वेंदासीं ऐं असां मज़लूम माण्हुनि सिंध में जंहिं तरीक़े सां ग़रीबनि सां मज़लूमनि सां हारियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, बेगुनाह मासूम ॿारनि ते नियाणियुनि ते हारियुनि ते गोलियूं हलायूं वयूं। सांगड़ में पचल ॻोठ में ख़ासि करे ग़रीबनि ते जिन टे बेगुनाह माण्हू शहीद थी विया, 24 माण्हू हींअर बि ज़ख़्मी आहिनि। उन्हनि जो कातिल ज़ाहिद इमरानी SSP सांगड़ जे आशीर्वाद ते MNA MP जे पनाहगान में आहे। असां अॼु सरापाए एहतजाज आहियूं, मज़लूमनि सां गॾु आहियूं, सांगड़ जे शहीदनि सां गॾु आहियूं, उन्हनि जे वारसनि सां गॾु आहियूं जेके सांगड़ जा शहीद थिया आहिनि, जेके ग़रीब मज़लूम माण्हू सांगड़ जा आहिनि। उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ करे अॼु सिंध जे सभिनी प्रेस क्लबनि ते एहतजाज थी रहियो आहे। अॼु जा सान्यावंद माण्हू, सिविल सोसाइटियूं, सियासी समाजी वर्कर सब जो सब चीफ जस्टिस साहब सिंध हाई कोर्ट का IG सिंध का मुतालबो था कयूं तो जालिम कातिल ज़ाहिद इमरानी जे सांगड़ में गरीब मज़लूमनि जो कत्ल कयो आहे, जेके मिस्किन हारियाणियुनि खे ज़ख़्मी कयो आहे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि जे साथियुनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि खे पनाह ॾियण वारनि खे गिरफ़्तार कयो ऐं जेको सांगड़ जो SSP आहे जेको तुर बणियल आहे जेको फौरी तौर हटायो वञे। अॼु हिन प्रेस क्लब में पहुचण जो मतिलबु आहे पूरी सिंध जे प्रेस क्लबनि में इहो अॼु मुतालबो थी रहियो आहे त ज़ालिमनि खे गिरफ़्तार कयो, कातिलनि खे गिरफ़्तार कयो। ज़ाहिद इमरानी जेको सांगड़ में गरीब मज़लूमनि जो कातिल आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॼु असां सभु गॾु थी रहिया आहियूं, अॼु एहतजाज करे रहिया आहियूं उन्हनि कातिलनि जे ख़िलाफ़। ज़ाहिद इमरानी के SSP सांगड़ के ज़ाहिद इमरानी कातिल के आज सिर्फ एक प्रेस क्लब के ऊपर मौजूद है, खास खैरी बरादरी के साथ मौजूद है। आज आपको ये यकीन दिलाने के लिए आया हूँ कि अगर आपके इन कातिलों का मुकदमा दर्ज ना किया गया और इन्हें गिरफ्तार ना किया गया तो इंशाल्लाह शहर कराची की हर सड़क के ऊपर इंशाल्लाह आपके साथ मौजूद होंगे, आपका साथ देंगे। जहाँ जुल्म होगा उसके खिलाफ जमात इस्लामी आवाज बुलंद करेगी। ये जो शहदादपुर में खासकरी बिरादरी से ज़ुल्म थियो आहे, यूनाइटेड यूथ मुराद मेमन ॻोठ के तरफा इन वाक़े की पुरज़ोर मज़म्मत करियां थो इन खासकरी बिरादरी के असो यकीन भी ॾियारियूं था तो मेमन ॻोठ की पूरी यूथ, मेमन ॻोठ जा मोज़ीन, मेमन ॻोठ की पूरी कौम, मेमन कौम इन वाक़े ते पुरज़ोर मज़म्मत से गॾोगॾु असां हर मोड़ ते अवां सां बीठल भी हूंदासीं ऐं जिथे जिथे असांजी ज़रूरत पई असां अवां सां बाक़ायदा गॾु हूंदासीं जिथे भी असांजी ज़रूरत पई ऐं असां SSP सांगड़ जेको आहे उनखे मुअत्तल करण जे लाइ जदोजहद जारी रखंदासीं ऐं जेकी बिलख़ुसूस जेको ज़ाहिद इमरानी जेको ज़ाहिद इमरानी के ज़ाहिद इमरानी के ज़ाहिद इमरानी के ज़ाहिद इमरानी के ज़ाहिद इमरानी